हुआ जेका लासानी हुई, हुआ जेका बेनज़ीर हुई, हुन जो को भी सानी न हो। हू लासानी यगानी हुई, हुन जो मद मुक़ाबल दुनिया ॼणियो ई कोन हो। हुन जे कद सां कुदो मिलाइण, कारून जे ऊंचनि पहाड़नि सां मथो हणण जे मुतरादफ़ हू संदसि अक़ल ऐं ॾाह जे ॾींहंनि सां समूरी दुनिया रोशनास थी। हू जेका भिटाई जे कयल अगति जी पूर्णता बणिजी पूरब खां पधरी थी हुई। पूरब जे हिन पुत्र जा लेक्चर ॿुधी मग़रिबी दुनिया जा मग़रूर माण्हू दंग रहिजी वेंदा हुआ। हू जेका इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म हुई, हुन जॾहिं इस्लामाबाद जे ऐवान में वज़ारत उज़्मी जो खयूं हो, तॾहिं समूरे मुस्लिम वर्ल्ड ख़ुशी मल्हाई हुई। हूअ रवाजी औरतुनि खां घणी मुख़्तलिफ़ हुई। हू जेका मर्दनि जो मटु हुई। सियासत हुनखे मोरोसी मिल्कत तौरु माइटनि वटां मिली हुई। हुन सियासत जी सुठी पंहिंजे अज़ीम पीउ हथां पीती हुई। तोड़े जो हू दुनिया लाइ हिकिड़ी दिग्ज लीडर हुई, पर पंहिंजे पालणहार पीउ लाइ पिंकी ई हुई। उहा पिंकी जंहिंखे शिमला ठाह दौरान इंदिरा गांधी संदसि माउ बेगम नुसरत भुट्टो वाॻे मिठा ॾींदे ॻले लाथो हो। हिन खे न रुॻो वेड़हार जो वीर इंजीनियर ज्ञानचंद थाराणी सॻी भेण सम्झंदो हो, पर खेसि नंढे खंड जो वॾो सियासतदान राणा चंदर सिंह बि पुण बेटी करे ॿुलाईंदो हो। हू 7 करोड़ सिंधियुनि जे दिलनि जी देवी हुई। हुनखे जनता पंहिंजे मन मंदर में परमेश्वरी सम्झी पूॼींदी हुई ऐं हू पाण जनता जी जीदान लाइ जीअंदी हुई। हुनजे मंशूर में दौलत ऐं शोहरत खां वधीक वतन जी चीकी मिटी ऐं माण्हू हूंदा हुआ। उहे मिटी हाणा माण्हू जिन सां हू ईअं मोहबत कंदी हुई जीअं मवरी मच्छी फाड़ी जे सिंगनि सां कंदी आहे। हू दुनिया जान घुमी जॾहिं सिंध ईंदी हुई, तॾहिं पोरित माण्हुनि जे उजड़ल चेहरनि जा किताब पढ़ी उदास थी वेंदी हुई। सिंध वासनि जा सूर ॾिसी हू पंहिंजे पाणी मां निकिरी वेंदी हुई। मारूअड़नि जा ॾुख पंहिंजा ॾुख सम्झंदी हुई। पंहिंजनि मारू माण्हुनि ते बलिहार थींदड़ी भुटे जी बाई जॾहिं उमरकोट जे लांबे ग्राउंड में मारूअड़नि सां मुखातिब थींदी हुई, तॾहिं ढाट जो राणू चंदर सिंह सोढो छाती ठोके ईअं चवंदो हो त लांबेरो ग्राउंड कां भरे बादरे मींहुं, कां भरे शहीद भुट्टो जी ॾिकरी। चंदर सिंह जे चयल इन्हनि अल्फाज़नि जा साखी लांबे जा उहे लांबा जहाड़ आहिनि जिन जा झुकियल ॾार अॼु बि उमरकोट जी अज़मत जा ओञाण ॾियनि था। हूअ जंहिंखे हसन ऐं मुजतबा पंहिंजी कमाल कविता में लाल कलंदर लड़की लिखियो आहे, हू वाक़ई लाल कलंदर छोकिरी हुई। हू दरिया ऐं देस समुंदर छोकिरी हुई, अहिड़ी छोकिरी जंहिंजी पुरजलाल ऐं विशाल अखियुनि में अखियूं विझी वक़्त जो को बि वाघधणी तरमला ॻाए न सघियो। उहा जेका आलमी लेवल जी अॻुवान हुई, पूरो आलम हिन जे उथी बि आजिया कंदो हो। हू जॾहिं ॻाल्हाईंदी हुई तॾहिं समूरी दुनिया खेसि हेकल कंदी थी ॿुधंदी हुई ऐं वक़्तु ख़ामोश थी शिकल ॾिसी घणनि सैन खे आरताश वठी वेंदी हुई। हुनजे ॻाल्हाइण में आसमानी बिजली जहिड़ो गज़बनाक ग़ुलबो हूंदो हो। हू आख़िरी भेरो रावल देस जे लियाकत बाग में अवाम सां मुखातब थी हुई, जिते हू 55 सालनि जी उमिरि में हूंदे बि 25 सालनि जी जवान छोकिरी वांगुरु छिरकाईंदे ॻाल्हाई रही हुई। हूअ रावलपिंडी खे पंहिंजो ॿियो घर चवंदी हुई, छाकाणि त संदसि नंढपण उते गुज़रियो हो। लाड़काणे जी लाल परीअ खे रावल देस जे रैज़ननि पंहिंजी धीउ न सम्झंदे दुश्मन बणिजी मारे छॾियो। पंहिंजे अबाणे घर खां इलाही परे सिंध जे राणी रत में लथपथ पंहिंजनि मारू माण्हुनि खे आख़िरी हिचकियुनि में सारींदे अब्दी राह जी राही बणिजी वई। उहा जेका बरे सग़ीर जे सियासत जे शींहं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी धीउ हुई। उहो भुट्टो जंहिं हिकिड़े भरे इजलास मां पना फाड़ींदे ईअं चई उथियो हो त गाह खाईंदासीं पर बम ठाहींदासीं, ऐं हुन बम बणाई बि ॾेखारियो। इहा ॻाल्हि अलॻि आहे त मुल्क खे एटमी ताक़त बणाईंदड़ हिन सियासत जे बादशाह खे मुल्क जे फ़क़ीरनि फाही चाढ़े छॾियो। मुल्क खे आइन ॾींदड़ हिन अज़ीम रहनुमा राणीअ जे पीउ पंहिंजे पीउ जे परंपरा खे पाणी ॾींदे सियासत जी वाट वरिती ऐं उन राह में रिड़ंदे विड़ंदे नेठि ॼाम ऐं शहादत नोश करे पंहिंजे वतन तां वारजी वई। वतन तां वारजण का चर्चे जी ॻाल्हि थोरो ई आहे।
वतन तां हमेशह उहे कुर्बान थींदा आहिनि जिन जी दिलि में साणे वासियुनि सां सचाई हूंदी आहे, जिन जे मन में मुल्क जी मिटी महकंदी आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी तवील जलावतनी खां पोइ पंहिंजे वतन वापसि वरी हुई। हू छा वरी हुई, ॼण हिकिड़ी उमेद वरी हुई। हुन जी वतन वापसी ते न रुॻो 7 करोड़ सिंधियुनि जे पेट में साह पियो हो, पर पूरी पाकिस्तान जी 22 करोड़ अवाम जूं अखियूं थधियूं थियूं हुयूं, छाकाणि त हू अवाम जे उमंगनि जी राणी हुई। हू 8 सालनि जे वॾे विछोटे खां पोइ इक़्तिदार लाइ न पर अवाम लाइ मोटी आई हुई। हू पंहिंजे मुल्क लाइ मोटी आई हुई। इन ॻाल्हि जा गवाह उहे ॻोढ़ा हुआ जेके हिन कराची एयरपोर्ट ते विमान मां लहण वक़्तु लाड़िया हुआ। उन्हनि ॻोढ़नि में लिकियल गुपत दर्द खे उहे जियाला ई ॼाणी सघिया जिन जे मज़हब में मोहतरमा सां मोहबत कंहिं मुक़दस हस्ती जी मुतरादिफ़ हूंदी हुई, जिन जो कर्म ऐं धर्म पीपुल्स पार्टी सां वफ़ादारी जो वचननि में वेड़ियल हो। हुन पंहिंजे वतन जो तख़्त हिकिड़े आमिर जे उकाबे चंबनि मां आज़ादु करणु चाहियो थे। हुन चाहियो थे त पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान में जमहूरियत जो परचम बुलंद थिए। हुन चाहियो थे त पंहिंजा माण्हू अहिड़ा ख़ुशहाल थियनि ऐं उन्हनि खे अटो लटो ऐं अजो आसानी सां मुयसरु थी सघे, पर ज़ालिमनि ईअं न थे चाहियो। रावलपिंडी जे रहज़ननि सिंध जी झोली में जमहूरियत जी झांसी जी राणी जो लाश उछलाए समूरियुनि उमेदनि ते पाणी फेरे छॾियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वतन वापसी वारे ॾींहुं यानी 18 अक्टूबर 2007 जो सिंध जी राजधानी कराची में 30 लख सिंधियुनि जो हुजूम संदसि वालियाना इस्तक़बाल लाइ गॾु थियो हो। उन ॾींहुं न रुॻो कराची टहिक ॾिना हुआ, पर समूरी सिंध सरही थी हुई। पर बदकिस्मत सां उन सरहाई जी उमिरि तमामु थोरी हुई। उन ॾींहुं ठीकु राति जो 12 वॻे कारसाद पुल कराची ते बम धमाको थियो, जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो त मौजदानी तौरु बची वई, पर 150 खां मथे जियाला शहीद थी विया ऐं हज़ारनि जे तइदाद में ज़ख़्मी थी विया। ॿिए ॾींहुं मोहतरमा ज़ख़्मियुनि जी अयादत करणु इस्पताल में पहुची वई हुई। सभिनी जानिसारनि सां भाकुर पाए मिली ऐं उन्हनि खे आथतूं ॾिनाई। शहीद जे तॾनि ते ताज़ियतुनि लाइ पुण वई। हू अवाम जी राणी हुई। हुन अवाम जे विच में रहण हुन चाहियो थे त हिकु भेरो वरी अवाम जी फतह जो आफ़्ताब पूरी आब व ताब सां उभरी पवे। अवाम जी जीत जो सूरज उभारण वारी हिन जमहूरियत जी देवी जी ज़िंदगी जो पंहिंजो सिज लही वियो। 27 दिसंबर खे सिंध कॾहिं बि विसारे नथी सघे, छाकाणि त उन ॾींहुं 7 करोड़ सिंधियुनि जी उमेदनि जो ॾीओ उजाणो हो। उन ॾींहुं अटे लटे ऐं अजे खे बाहि लॻी हुई। पाकिस्तान जी तारीख़ जो इहो कारो ॾींहुं जंहिंखे 27 दिसंबर चयो वञे थो, इहो सिंध लाइ मातम जो ॾींहुं बणिजी वियो। साल 2007 वारे उन अभागे ॾींहुं सिंध जी राणी खे रावलपिंडी जी लियाकत बाग में गोली हणी शहीद कयो वियो हो। उन ॾींहुं पिंकी जो पंधु पूरो थियो हो। भुट्टे जी आख़िरी वारिस जो सियासी सफ़र समाप्त थियो हो। उन ॾींहुं सिंध एॾो रत रुनी हुई जो उन्हनि ॻोढ़नि जा दाग़ अञा धरती तां धोपिजी न सघिया।